अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि 2021 जूं 5 बेहतरीन एप्लीकेशनूं जेके इस्तेमालु करे तव्हां ज़रूरु ख़ुशि थींदो। सो हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों सब खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे कॉलर टाइप या कलर टाइप। बहरहाल कलर टाइप त न आहे, कॉलर टाइप आहे ऐं हिन में तव्हां पंहिंजो कस्टमाइज़ हिकिड़ो बहितरीनु वॉलपेपर ठाहे सघो था जेके तव्हांखे वणनि उहे रंग चूंडियो ऐं उनखां अलावा हिन में तव्हां पंहिंजी टेक्स्ट ॾियो, जेको कुझु लिखणो अथव लिखो ऐं पोइ उनखे तव्हां हितां ई वॉलपेपर ते अप्लाई करे सघो था। उनखां अलावा हिनखे 4K HD या फुल HD रेज़ोल्यूशन में डाउनलोड करे सघो था जॾहिं तव्हांखे इन क़िस्म जे वॉलपेपर जी ज़रूरत पए त। उनखां अलावा ॿिए नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे नेक्स, मतिलबु हीअ ऑडियो प्लेयर एप्लीकेशन आहे ऐं हीअ हिकु बहितरीनु ऑडियो प्लेयर एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हांखे यूनिक तरह जी डिज़ाइन मिले थी। हेठि तव्हांखे बहितरीनु क़िस्म जो को एनिमेशन ॾिसण में ईंदो जंहिंजो कलर तव्हां चेंज करे सघो था ऐं उनखां अलावा हिन में तव्हां सुम्हण वारो टाइम सिलेक्ट करे सघो था, 3D म्यूज़िक ॿुधी सघो था, स्पीड खे घटाए वधाए सघो था ऐं काफ़ी सारा बहितरीनु फीचर आहिनि जेके इस्तेमालु करे सघो था। मुंहिंजे ख़्याल में हीअ हिकु बहितरीनु ऐप आहे ऑडियो प्लेयर ऐप, ऑडियो खे प्ले करण जे लाइ। उनखां पोइ 3 नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे एक्सेस डॉट्स। दोस्तों हीअ एप्लीकेशन पहिरीं आईफोन में आई ऐं आईफोन में कामयाबी खां पोइ हाणे एंड्रॉइड यूज़र बि हिनखे इस्तेमालु करे सघनि था। सिर्फ़ु तव्हांखे जॾहिं तव्हांजे साम्हूं कैमरा अचे थी या तव्हांजी का थर्ड पार्टी एप्लीकेशन कैमरा खे इस्तेमालु करे थी, तव्हांखे हिकिड़ो कुंड में इंडिकेटर मिलंदो, मतिलबु नंढड़ी लाइट मिलंदी। प्ले स्टोर ते वञी एक्सेस डॉट्स जे नाले सां हिन एप्लीकेशन खे इंस्टॉल कयो। हिन में तव्हांखे उहे सभई फीचर मिलंदा जिन खे जेकॾहिं तव्हां परमिशन ॾी पंहिंजी सेटिंग मां एक्सेस जी परमिशन ॾी छॾियो। उनखां पोइ जॾहिं बि तव्हां कैमरा खे ऑन कंदो या तव्हांजी का बि एप्लीकेशन कैमरा खे ऑन करे थी या इस्तेमालु करे थी, तव्हांखे साई लाइट मथे कॉर्नर में या कुंड में मिलंदी। ऐं जेकॾहिं तव्हां माइक जे लाइ बि हिनखे अनेबल करे था छॾियो त माइक जे लाइ तव्हां नारंगी कलर या को ॿियो कलर सिलेक्ट करे सघो था। उनखां पोइ जेका चौथे नंबर ते एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे ऑल टूल्स ऐं हिन में तक़रीबन 65 अहिड़ा ज़बरदस्त टूल्स आहिनि जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु करियूं था ऐं हीअ 25 MB जी एप्लीकेशन उन्हनि सभिनी टूल्स खे पाण सां गॾु समेटे रखे थी। हिन में तव्हांखे इन क़िस्म जा सभई टूल मिली वेंदा, जीअं असांजो इंटरनेट स्पीड वारो मीटर आहे, कैलकुलेटर आहे, टॉर्च आहे, स्क्रीन रिकॉर्डर आहे, वॉइस रिकॉर्डर आहे, कॉल रिकॉर्डर आहे। जेके बि असां टूल इस्तेमालु कयूं था उहे तक़रीबन 65 खनि टूल हिन में सभु तरतीबवार सीड़ाए हीअ हिकु एप्लीकेशन ठाही वई आहे। ऐं 5 नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे ट्रू पिक्स ऐं हीअ एप्लीकेशन उन जे लाइ ठाही वई आहे त तव्हां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन खे कहिड़े नमूने सां कस्टमाइज़ करियो था या तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कस्टमाइज़ थियल होम स्क्रीन सेटअप पंहिंजी मोबाइल ते अप्लाई करे सघो था। हिते तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कस्टमाइज़ थियल सेटअप मिलनि पिया, जेको तव्हांखे वणे उहो पंहिंजी मोबाइल ते लॻाए छॾियो, जंहिंमें वॉलपेपर ऐं कहिड़ियूं एप्लीकेशनूं तव्हांजी होम स्क्रीन ते हुजनि। मतिलबु त मुकमल हिकिड़ो होम स्क्रीन सेटअप आहे जेको तव्हां पंहिंजी स्क्रीन ते लॻाए सघो था। त दोस्तों हीअ हुयूं उहे 5 एप्लीकेशनूं। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो ऐं हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। आउं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।